अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि करे रहिया आहियूं सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगीअ जे बारे में। दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ क़िस्तनि में छा थियण वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं अञा ताईं तव्हां असांजे वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों, मूं तव्हांखे पहिरें बि हिकिड़े वीडियो में ॿुधायो हो त रईस कमाल ख़ान जी शादी कमदार जी धीउ शानीअ सां थींदी। दोस्तों, तव्हां ॾिठो त कमदार जी धीअ जो रिश्तो कमाल ख़ान कमदार खां घुरियो। दोस्तों, तमामु जल्द हिन ड्रामे में कमदार जी धीउ शानी ऐं रईस कमाल ख़ान जो शादी थियण वारो आहे। दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त ड्रामे में ॿिए तरफ़ रबन ऐं राणीअ जो बि शादी तमामु जल्द हिन ड्रामे में थियण वारो आहे। दोस्तों, छा रबन ऐं राणीअ जे रिश्ते में हिन जी शादीअ में रुकावटूं ईंदियूं या न? दोस्तों, इहो मूंखे कमेंट में लाज़मी ॿुधाइजो। दोस्तों, उमेद आहे त असांजो इहो नंढड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं माशा